नज़र हाणे रुकंदासीं घोटकी भरिसां कादरपुर वारे इलाइक़े में गुम थी वियल पीरसन जो कमनि जे फसल मां लाश हथायो आहे। बिल्कुलु नाज़रीन, गुलाम नबी दायो गुम थी वियो हो, जंहिंजो लाश मिलियो आहे। अपडेट कयूं पिया घोटकी मां कादरपुर वारे इलाइक़े में गुम थी वियल पीरसन जो कमंद जे फसल मां लाश हथायो आहे। गुलाम नबी दायो गुम थी वियो हो, जंहिंजो अॼु लाश मिलियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ से अव्हांखे आगाह कंदा हलूं। घोटकी भरिसां कादरपुर वारे इलाइक़े में गुम थी वियल पीरसन जो कमनि जे फसल मां लाश हथायो आहे। गुलाम नबी दायो गुम थी वियो हो, जंहिंजो लाश मिलियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां मुश्ताक लेगारी खां। जी मुश्ताक, ॿुधाइजो छा मामलो आहे? जी, घोटकी वेझो कादरपुर शहर में सुबुह खां गुम थियल पीरसन जो कमनि मां लाश हथायो आहे। 60 साला गुलाम नबी दायो सुबुह खां पंहिंजो जेको आहे कमनि जे हथायो आहे। वासर मूजिबि गुलाम नबी सुबुह जो कमनि मां फसल मां गाह करण वियो, जंहिंजो लाश हथायो। जीअं लाश जेको आहे घर में पहुतो होॾां कादरपुर पुलिस सां मुंहिंजो राब्तो थियो। उन ॾींहुं चवण त पीरसन जेको सुबुह जो घरां निकितो में गाह करण, जंहिं बाद जेको आहे हुनजो लाश हथायो। वधीक असां जांच करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे मुश्ताक, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।